सखी गुलाम हैदर वेझो ॻोठ अलाबख्श वासी नौजवान जो तशद्दुद थियल वण मां टंगियल लाश इलाइक़े वासियुनि वण में टंगियल लाश ॾिसी वारिसनि खे इतला ॾिनो। इतला ते पुलिस ऐं वारिस वाक़े वारे हंधि पहुची विया। लाश जी सुञाणप सजाद खोसो जे नाले सां थी। पुलिस लाश तहवील में वठण बाद पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। कंबर में पीपी शहीद भुट्टो कारकुननि पारां कराची में शहीद भुट्टो सूबाई अॻवान मुनीर हैदर बिरोई जी गिरफ़्तारी करे खेसि गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻवान मोहम्मद जान बिरोई, एजाज़ बुलेदी, अलादिनू गोपांग ऐं ॿियनि चयो त मंगू पीर थाणे जी पुलिस पीपी शहीद भुट्टो जे सूबाई अॻवान मुनीर हैदर बिरोई खे खंबे गुम करे छॾियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त मुनीर अहमद बिरोई खे आज़ादु कयो वञे। खैबर वेझो ॻोठ रशीद खैबर जे रहवासी इलियास सेतो पंहिंजी घरवारी सां गॾिजी भाइरनि जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इलियास सेतो पंहिंजे भाइरनि मथां इल्ज़ाम हणंदे चयो त भाउ आफ़ताब सेतो खेबराणी थाणे ते वायरलेस ऑपरेटर मुक़ररु आहे ऐं पुलिस अहलकार थी मंशियात जो कारोबार करे थो। उन ख़िलाफ़ थाणे ते शिकायत ॾियण खां पोइ भाउ आफ़ताब मुंहिंजी ऐं मुंहिंजे घरवारनि जी जान जो वेरी थी वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी भाउ ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾियनि। कुंभ में चांडिया पुल वेझो चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में गोली लॻण सबबि 50 वरियनि जो मोर चांडियो क़त्ल ऐं हिकु औरत मसमात अरबेला सख़्त ज़ख़्मी थी पई। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़े ते ज़ाब्तो आणे वरितो। पुलिस लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिबि चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो संगावती तकरार तां थियो आहे। डोकरी में हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर जतोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 17 सालनि खां इक़्तिदार में वेठल पीपल्स पार्टी जे हुकुमराननि सिंध खे बुख, बदहाली, बदअमनी, महांगाई, करप्शन खां अलावा ॿियो कुझु नाहे ॾिनो। सिंध जे वसीलनि खे वफ़ाक़ माले गनीमत सम्झी लुटे रहियो आहे। हींअर सिंध जे दरिया जो सौदो कयो वियो आहे। सिंध जूं ज़मीनूं विकिरो कयूं वयूं आहिनि। जागीरदारी निज़ाम सिंध जी अवाम खे तबाही तरफ़ धिके रहियो आहे। अवाम खे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ उथणो पवंदो।